जय झूलेलाल। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि कारकत महीने जी कथा जो अध्याय 23। हिन अध्याय खां पहले मां 22 अध्याय अपलोड करे चुकी आहियां। तव्हां हिन अध्याय खे ॿुधण खां पहले उहे 22 अध्याय बि ज़रूर ॿुधजो। अचो त ॿुधूं अध्याय 23। यम पंचक ऐं गोवर्धन जे पूजा जो वर्णन। हिन अध्याय खे धनतेरस जे ॾींहुं बि ॿुधबो आहे। महर्षि नारद चवण लॻो त हे राजा पृथु, तेरस तिथीअ खां वठी टीज ताईं यम पंचक तिथियूं थींदियूं आहिनि। उन्हनि में जेकी करणु घुर्जे सो मां तोखे ॿुधायां थो, तूं कन लाइ ॿुध। कतीअ वॾी तेरस जे शाम जो शहर जे ॿाहिरां ॾीओ ॿारे अचिजे। ॾीए ॿारण वक़्तु हीउ मंत्र पढ़िजे। ॾखण दिशा ॾे ॾीओ ॿारियुमि, वट ऐं तेल विझी सिंगारियुमि। प्रसन्न थी हे यमराज, पूरा कर तूं मुंहिंजा कार्ज। इन्हीअ मंत्र पढ़ण करे यमराज प्रसन्न थींदो आहे ऐं अपमृत्यु नाश थी वेंदो आहे। कारकत वॾी चोॾस ॾींहुं चंद्रमा जे उदय थियण वक़्तु जेको नरक खां डिॼंदो हुजे सो तिरनि जे तेल में सनानु करे। चोॾस ॾींहुं तेल में लक्ष्मी निवास कंदी आहे ऐं जल में गंगा जी निवास कंदी आहे। तंहिं करे सनानु करण करे नरक जो दुख न ॾिसणो पवंदो आहे। पर जे हेठां मिटीअ ऐं बटक टैया दरख़्त जे पननि सां अपामार्ग पंहिंजे मथां घुमाइण करे पापनि जी निवृत्ता थींदी आहे। तंहिंखां पोइ ॾखण दिशा ॾे मुंहुं करे यमराज जे नाले जो तर्पण करणु घुर्जे। तिर खणी पितरनि जो नालो वठी जल जूं 3 अंजलियूं ॾिजनि ऐं हीउ मंत्र पढ़िजे। सलोक। धर्मराज यमराज हे नमो काल भगवान, चित्रगुप्त तो वट घणा कमी त आहे कान। करे अदल इंसाफ़ तो रखे न कंहिंजो रियाव, पास ख़ातिर रिश्वत बिना पूरो तो वट न्याओ। ब्रह्मा जो आस्थान हुजे, शिवजीअ जी मड़ी हुजे, विष्णुअ जो मंदरु हुजे, ठाकुरजीअ जो द्वारो हुजे, देवीअ जो आस्थान हुजे, पुराणो दरख़्त हुजे, नंदी बाग़ीचो बावली दरियाव या तलाउ हुजे। इन्हनि आस्थाननि ते चोॾस जो ॾीओ ॿारिजे। पितरनि खे चोॾस जो ॾीओ दान करण करे अखुट फल मिलंदो आहे। ब्राह्मण, तपस्वी, कुंवारी कन्या, ब्रह्मचारी, शिव भगत या साधुनि संतनि खे भोजन खाराइण करे यमलोक जे तकलीफ़ुनि खां माण्हू छुटी पवे थो। उमास जे ॾींहुं सुबुह जो सवेरे उथी सनानु करे देवताउनि ऐं पितरनि खे पूजे, हथ जोड़े नमस्कार करे, श्राद्ध करे, साधु ब्राह्मणनि खे हथ जोड़े भोजन खाराए। तुलसीअ जे बूटे भरिसां ब्राह्मण जे घर में कंहिं साधु देवता जे आस्थान ते ॾींहंनि जी कतार ॿारे। चौवाटे, गऊशाला, नंदीअ वण मसाणे, पर्बत जे वेझो ॾीआ ॿारे पोइ लक्ष्मीअ खे जगाए हिन तरह वेनती करे। कविता। तारनि में ताब तुंहिंजो, सिज चंड में रोशनाई, बिजलीअ में बाहि तुंहिंजी, अखियुनि अंदरि अछाई। सभिनी में तेज तुंहिंजो प्रकाशमान आहे, तजले सां तुंहिंजे हेमां जीअंदो जहान आहे। हे जगंदी जोत, तूं देवी रूप आहीं। सिज चंड तारा, बिजली ऐं नक्षत्र तुंहिंजे ताब ऐं तिजले जे करे प्रकाशमान आहिनि। तूं ॾींहंनि जे तेज में विराजमान आहीं। तोखे बारंबार मुंहिंजो नमस्कार आहे। अहिड़ीअ तरह पहिरियां ई लक्ष्मीअ खे जगाइणु घुर्जे, छो त विष्णु भॻवान जे जागण खां 12 ॾींहं अॻु में महाराणी लक्ष्मी जागंदी आहे। उमास ॾींहुं पहिरियां ई लक्ष्मीअ खे पूजे पोइ भोजन खाइणु घुर्जे त सॼो ई साल सुख सां गुज़रंदो आहे। का बि आपदा वेझी न ईंदी आहे।
उमास ॾींहुं अधु राति जो लक्ष्मी घर घर में घुमंदी आहे, तंहिं करे उहा राति ॾीओ ॿारणु घुरिजे, घर साफ़ रखणु घुरिजे, वास धूप करे सॼे घर में सुगंधी फैलाइणु घुरिजे। भॻवान जे प्रेमा भॻतीअ जा भॼन ॻाई सॼी राति गुज़ारिजे। हे राजन, उमास ॾींहुं जंहिं घर में ऊंधे हूंदी आहे उते लक्ष्मी पंहिंजो निरादर सम्झी वरी न ईंदी आहे ऐं दरिद्रता अची पंहिंजो वासो कंदी आहे। तंहिंखां पोइ राजा बलीअ जे ॾींहं जो उत्सव करणु घुरिजे। मथुरा में या ॿिए कंहिं देव स्थान ते वॾो गोवर्धन रूप कृष्ण बणाए पकवाननि अन्न साग ऐं फलनि फुलनि सां उन्हीअ जो पूॼन करणु घुरिजे। छो त जॾहिं इंद्र गऊनि खे पीड़ा ॾियण लाइ भयंकर मींहुं वसायो हो, तॾहिं गऊनि जे रख्या लाइ श्याम सुंदर गोवर्धन पर्वत हिन शीश ते धारण कयो हो। तॾहिं सभिनी गोपियुनि भॻवान जी पूॼा कई हुई, जंहिंखे अन्न कुट करे चवंदा आहिनि। इन्हीअ ॾींहुं गोवर्धन भॻवान जे उन वॾी आहुतीअ ते फुल चांवर वस्त्र चंदन चढ़ाइजे, धूप दीप ॾेई परिक्रमा कजे। जेको बि स्त्री पुरुष ईअं कंदो आहे सो वरी जनम मरण जे चक्र में न ईंदो आहे। सभिनी क्रियाउनि करण खां पोइ साधुनि ब्राह्मणनि खे भोजन खाराए पोइ पाण बि खाइजे। गायन खे सिंगारे हिन तरह भॻवान जी स्तुति कजे। वेनती। गिरवधारी हे भगवान, आनंदकारी श्याम मुरारी, थी लाचारी तो बहजारी, कर रखवारी मामत मारी, ब्रिज बिहारी भगति प्यारी, दे हिक वारी कृपाधारी, आऊं हचारी कर्मनकारी, सुमन साड़ी महणन मारी, दे ॾेखारी हे सुखकारी, मां बलिहारी हे गुणकारी, विपदा भारी थी चौधारी, कर सो भारी मननी जारी, कर रखवारी होत हजारी, ऐ बनवारी हेमा विचारी, मिनथ मोचारी आहर वारी, मिनथ मोचारी आहर वारी, आहे जारी तो दरबारी। हे गोवर्धन धारण करण वारा, गौन जा रक्षक गिरवधारी, तूं मुंहिंजी रक्षा कर। ऐं गऊ माता जेका खीर मखण ॾेई सॼे संसार जी पालना करे थी, उहा मुंहिंजा सभु पाप निवृत करे। मुंहिंजे अॻियां बि गऊ हुजनि, पुठियां बि गऊ हुजनि, ऐं हृदय में बि गऊनि जो निवास थिए। टिनि लोकनि जी माता गऊ मुंहिंजो ग्रास ग्रहण करे। गऊ माता तव्हांजी प्यारी, सभिनी यज्ञनि जे फल ॾियण वारी आहे। एतिरो चई ब्राह्मण खां हवन कराइणु घुरिजे। कंहिं वॾे वण में रभनि ऐं कखनि जी पींघ बणाए टंगजे ऐं विर्त रखण वारे खे उन पींघ खे नमस्कार करे चवे, विर्त रखण वारो उन पींघ खे नमस्कार करे चवे त त्रिलोकीअ जे कल्याण करण वारी मुंहिंजो तोखे नमस्कार आहे। इन पींघ जे हेठां जेको बि लंघींदा से सदाईं रोग रहत थींदा। पोइ रभनि ऐं कखनि जी मज़बूत नोड़ी ठाहे उनखे हिक तरफ़ खां राजकुमारनि जी टोली ऐं ॿिए तरफ़ खां शूद्र बालकनि जी टोली छिके। पोइ जेका धूड़ हाराईंदी उनजो सॼो साल हार पई थींदी, ऐं जेका धूड़ जीतींदी उनजी सॼो साल जीत पई थींदी। शाम जो वक़्तु थिए तॾहिं खंभे जे तख़्ते ते दैत्य राजा बलीअ जो चित्र रंगनि वस्त्रनि ऐं गहणनि सां सिंगारे, मोर मुकुट कुंडल पाए ॿिनि भुजाउनि वारो बली बणाए गृहस्थनि खे उनजी पूॼा करणु घुरिजे। चांवर जल कुंगू गुल ऐं धूप दीप सां बलीअ जो पूॼन थींदो आहे। तंहिंखां पोइ हिन रीति वेनती करे, हे देवनि ऐं दैतनि करे वंदना योग बलराज, मां तोखे नमस्कार थो करियां। तूं सभिनी सुखनि जो भंडार आहीं। असांजे मन जा मनोरथ पूर्ण कर। पद्म पुराण मां कारकत महात्म, यम पंचक ऐं गोवर्धन जे पूॼा बाबति 23 अध्याय संपूर्ण थियो।
सभई प्रेम सां चओ लक्ष्मी नारायण भगवान जी जय। राधा दामोदर भगवान जी जय। श्री कृष्ण भगवान जी जय।